दास परिषद। जय श्री कृष्ण। श्रीमद् भगवद गीता भगवान श्री कृष्ण जे मुख मां निकतल एक अमृतवाणी आहे, जेका महाभारत में धर्म युद्ध के दौरान कुरुक्षेत्र में भगवान श्री कृष्ण अर्जुन के बुधाई आहे, जैमें कर्म धर्म ज्ञान विज्ञान श्रद्धा भक्ति ए वेदन जो सार आहे। उहा सागी गीता हिन कलयुग में दादा श्री थदाराम पंजवाणी प्यारल साहब पंहिंजे 90 सालन की उम्र में सरल सिंधी भाषा में ऐं गीतन में लिखी करे तैयार करे समाज में विराई आहे। गीता एक महापवित्र ग्रंथ है। अड़े शुभ कार्य के लिए दादा श्री थदाराम पंजवाणी प्यारल साहब के धन्यवाद आहे। ऐं एक बी खुशी की गाल है, वह सागी गीता दादा श्री थदाराम पंजवाणी प्यारल साहब पंहिंजे सुरीले आवाज़ में गाए करे तैयार कराई आहे, जेका संगीत से भरपूर आहे। अचो अज अड़ी दादा श्री थदाराम पंजवाणी प्यारल साहब जी गायल गीता बुधी करे आनंद माण्यो ऐं जीवन सफल बणायो। गीता कोई किताब न आहे, गीता हिकिड़ो वॾो महान ग्रंथ आहे जेको श्री कृष्ण भगवान पंहिंजे मुख मां अर्जुन खे ॿुधायो आहे। अहिड़ो महान ग्रंथ सभिनी खे ॿुधणु खपे, ॾिसणु खपे, पढ़णु खपे। जेकॾहिं पढ़ी न सघनि त घटि में घटि ॿुधी सघनि। उन ख़्याल खां मूं उन गीता खे संगीतमय ॻाए करे घरायो आहे, ठहिरायो आहे। प्यारा मित्रो, उहा तव्हां गीता ज़रूरु ॿुधो ऐं पंहिंजो जीवन सफल कयो। जय झूलेलाल। माण्हू माण्हू सभु हिकु जहिड़ा, माण्हू माण्हू सभु हिकु जहिड़ा, पर के ख़ासि थियनि था। कंहिंजो जीअण न जीअण बराबरि, पर के आलम इतिहास थियनि था। असांजा थदाराम पंजवाणी प्यारल, जिन खे असीं सिंधियत जो दीवानो करे कोठियूं था। अव्हांखे मां ॿुधायां त थदाराम पंजवाणी प्यारल जिन जी नस नस में सिंधु नदीअ जी धारा वहे थी। सिंधु मिट्टी जी महक उन्हनि जे लाइ पूॼा आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर सिंधी ॿोली जो विकास, वाधारो ऐं उन जी महफ़ूज़गी हुन जो जीवन जो मक़सदु आहे। हुननि पंहिंजो जीवन सिंधी ॿोली जे विकास लाइ समर्पण करे छॾियो आहे। उहे हिकु सुठा लेखक आहिनि, शाइर आहिनि, कवि आहिनि ऐं साण गॾु तव्हांखे ॿुधायां त उहे हिकु सुठा गायक पिणु आहिनि। सिंधी ॿोलीअ जे विकास ऐं वाधारे में हुन बहितरीन किताब लिखी पंहिंजी हिकु नायाब शेवा ॾिनी आहे। न सिर्फ़ु एतिरो, श्रीमद् भगवद गीता सिंधी ऐं देवनागरी लिपीअ में छपाए सिंधी समाज जी शेवा में सुपुर्द कया आहिनि। भगवद गीता खे ॻाए अव्हांजे आॾो रखी रहिया आहिनि। अचो त थदाराम पंजवाणी प्यारल जी मधुर ऐं प्यार विचां ॻायल भगवद गीता खे ॿुधूं, माण्हू, रसपान करियूं ऐं रूहानियत जो अहसासु करियूं। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीमद् भगवद गीता जो महात्म शुरू थिए थो। गीता आहे ब्रह्म रूपिणी, गीता परम विद्या आहे। गीता आहे मोक्षदायिनी, इन में को बि शक नाहे। वेदन जे सिकिया सां भरियल निर्मल हीअ गीता आहे। कुरुक्षेत्र में श्री कृष्ण जेका अर्जुन खे चई आहे। गीता जे अभ्यास कंदड़ खे पाप छुही सघंदो नाहे। जीअं कमल जे गुल खे पाणी छुही सघंदो नाहे।
जंहिं घर गीता पाठ थिए थो उहो प्रयागराज तीर्थ आहे। गीता पाठ उन तीर्थ में सनानु करण जो फल आहे। जंहिं हंधि गीता जो अभ्यास थिए थो उन हंधि मां निवास कयां थो। गीता मुंहिंजो आत्म घर आहे, श्री विष्णु भॻवान थो फरमाए। श्रीमद भगवत गीता ज्ञान जी गंगा, पाप नाशनी आहे। नित नेम सां पढ़े या ॿुधे जेको भवसागर तर जाए। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीमद् भगवत गीता अध्याय पहिरियों। चयो धृतराष्ट्र संजय खे कुरुक्षेत्र जे युद्ध जो हाल सुणा। पुत पांडव पुटनि मुंहिंजे पुटनि छा छा कयो आहे मूंखे ॿुधाए। संजय चयो राजन, ढंग सां बिहारियल लश्कर पांडवनि जो ॾिसी दुर्योधन द्रोणाचार्य खे चयो, तुंहिंजे शिष्य राजा द्रुपद जे पुट दुष्ट द्युम्न आहे उनखे रचियो। इत युद्ध में भीम अर्जुन जहिड़ा धनुषधारी आहिनि। ये दान सात्विकी राजा विराट के कितान पिण आहिनि। महारथी द्रुपद राजा दुष्ट केतु भी आहे। वीर्यवान पराक्रमी काशीराज प्रोजत भी हित आहे। कुंती भोज निर्वेर शैब्य पराक्रमी युद्ध मन्यु भी। बलमान उत्तम जा सुबादर पुत्र अभिमन्यु भी आहे। पंज पुट द्रौपदी जा उहे सब महारथी आहिनि। ॿिया पिण केॾा वीर योद्धा उन सेना में शामिल आहिनि। दुर्योधन पोइ द्रोणाचार्य खे ईअं वञी चयो, पंहिंजे सेना जा योद्धा बि अवां ॿुधी छॾियो। सभ खां अवल अवां पोइ भीष्म पितामह आए। कर्ण कृपाचार्य ऐं विकर्ण अश्वत्थामा भी आए। सोमदत्त पुत्र भूरिश्रवा स्मित विजय भी आए। अहिड़ा पराक्रमी योद्धा जिन जे मटको भिन आए। ॿिया भी केॾा सूरवीर पराक्रमी योद्धा ऐं युवान मूं लाइ जीअण जी आस छॾे बीठा आहिनि जंग जे मैदान। अहिड़ी असांजी सेना जा जीतजण खां परे आहे। जंहिंजी रक्षा भीष्म पितामह करे रहियो आहे।
भीम जे हथ हेठि पांडव सेना, जीतण में आहे आसान। तव्हां सभु ई पंहिंजी जाइ ते भीष्म जो ई कयो ध्यान। उन खां पोइ भीष्म पितामह गर्जना कंदड़ शंख वॼायो। उन पुॼाणा शंख नगारा दुल मर्दंग, तन ॾाढो शोर मचायो। उन वक़्तु उत्तम रथ में वेठल श्री कृष्ण ऐं अर्जुन, उन्हनि बि पंहिंजो पंहिंजो अजीब शंख वॼायो। ऋषिकेश श्री कृष्ण पांच जन्य शंख वॼायो। धनंजय अर्जुन गर्जना कंदड़ो देवदत्त शंख वॼायो। राजा युधिष्ठिर अनंत विजय भीम पूंडर शंख वॼायो। नकुल ऐं सहदेव सुघोष ऐं मुनि पुष्पक शंख वॼायो। काशीअ जे राजा महारथी शिखंडीअ बि शंख वॼायो। दुष्ट ध्युमन राजा विराट ऐं सांतिकीअ बि शंख वॼायो। राजा द्रौपद ऐं द्रौपदीअ जे पंजनि पुटनि बि शंख वॼायो। सुभद्रा पुट अभिमन्यु सभिनी अलॻि अलॻि शंख वॼायो। उन्हनि भयानक आवाज़नि सां गूंजी वियो धरती आसमान। धृतराष्ट्र जे पुटनि जा हिरदा ॾकण लॻा जंग जे मैदान। उन पुॼाणा हनुमान जे निशान वारे झंडे सारथ में। वेठल अर्जन ॾिठो साम्हूं बीठल दुष्टाचार पुटनि खे। हथियार हलाइण जे तयारीअ में अर्जन पोइ कृष्ण खे चयो, हे चेत कृष्ण, मुंहिंजे रथ खे ॿिन्ही सेनाउनि जे विच में हली खड़ो कयो। उन लाइ त मां जंग जे कामना वारनि खे चङी तरह ॾिसां। बुरी सम्झ वारे दुर्योधन जो भलो चाहींदड़ बि ॾिसां। जंग जे हिन मैदान में मां किन किन सां युद्ध कयां। जंग रूपी वहिंवार में मुनासिब छाहे मां पोइ उहो कयां। संजय वाच। संजय चयो, हे धृतराष्ट्र, अर्जुन जे ईअं चवण ते कृष्ण वञी बिहारियो रथ खे ॿिन्ही सेनाउनि विच ते। कृष्ण चयो पोइ अर्जुन खे, ॾिस पारथ कौरवनि खे। भीष्म पितामह द्रोणाचार्य ऐं गॾु थियल ॿियनि राजाउनि खे। ॿिन्ही सेनाउनि विच में बीठल अर्जुन ॾिठो चाचनि ॾाॾनि खे। गुरनि मामनि भाउरनि खे, पुटनि पुटनि ॿियनि भाइटनि खे। सहुरनि सजणनि खे ॾिठो ऐं बीठल मिटनि जे मेड़ खे। दया सां भरियल कुंती पुत्र दुख कंदे चयो कृष्ण खे। अर्जुन चयो, हे कृष्ण, जंग जे हिन मैदान में जंग जी इच्छा सां बीठल ॾिसी मिटनि जे मेड़ खे। अंगनि सता थी विया आहिनि, वात पिणु सुकी रहियो आहे। लिंग डारजी रहिया आहिनि, शरीर बि ॾकी रहियो आहे। खिल बि ॾाढी थी अचे, मन पिणु मुंझी रहियो आहे। हथनि मां गांडी धनुष बि किरी रहियो आहे।
इन करे बीहण जी सघ बि कान थो सारियां, हे केशव समण बि उबता थो पयो निहारियां। जंग में पंहिंजनि खे मारण में भलाई कान का आहे, ऐं कृष्ण मूंखे शोभ जी चाह बि न आहे। राज जे सुखनि जी इच्छा न आहे, राज सां न आहे प्रयोजन, असीं जिन लाइ राज था चाहियूं उहे ई जंग में बीठा आहिनि। हिते गुरु चाचा पुट पोटा ॾाॾा मामा सवरा साला ऐं संबंधी, हे मधुसूदन उहे भले मूंखे मारनि उन्हनि जी मर्ज़ी। तोड़े राज मिले टिनी लोकनि जो त बि तिन खे मां न मारियां, धरतीअ जे राज लाइ चइजे छा अहिड़ो कीअं वीचारियां। हे जनार्दन धृतराष्ट्र पुटनि खे मारे छा ख़ुशि थींदासीं, अहिड़नि पापिन खे मारे असीं पापी ई थींदासीं। इन करे हे माधव धृतराष्ट्र पुटनि खे मारण योग्य न आहे, पंहिंजनि कुटुंबिन खे मारे चुपी कॾहिं बि थियणो न आहे। हे लोभी चित वारा विष्ट ॾिसी नथा सघनि, कुल जो नाश करणु ऐं मित्रनि सां द्रोह करणु। कुल जो नाश करणु हिकु वॾो दोष गुनाह आहे, मित्रनि सां द्रोह करण में महापाप लॻंदो आहे। हे जनार्दन कुल खे नाश थियण खां बचाइणो ज़रूरु आहे, कुल जे नाश थियण सां कुल जो धर्म नाश थींदो आहे। धर्म जे नाश थियण सां कुल खे पाप पिणु लॻंदो आहे। हे कृष्ण पाप वधण सां स्त्रियुनि जो बिगड़जण बि थींदो आहे, कुल जे स्त्रियुनि बिगड़जण ते संतान बिगड़जंदी आहे। बिगड़ियल संतान कुल घातकनि खे नरक में नींदी आहे, पोइ वॾनि लाइ जल ऐं पिंड जी क्रिया बि गुम थींदी आहे। क्रिया जे गुम थियण सां पितरनि जी दुर्गति थींदी आहे। उन वण संकर कंदड़ दोष करे कुल घातकनि जो सनातन कुल धर्म ऐं जाति धर्म नाश थी वेंदो आहे। हे जनार्दन कुल धर्म नाश थियण वारनि मनुष्यनि खे केतिरे वक़्त ताईं नरक में वासो करणो पवंदो आहे। अफ़सोस आहे असां अहिड़े वॾे पाप लाइ तयारु थिया आहियूं, राज भोग लाइ पंहिंजनि खे मारण लाइ तयारु थिया आहियूं। मूं बिना हथियारनि मुक़ाबले न कंदड़ खे जंग जे मैदान में धृतराष्ट्र जा पुट मूंखे मारनि उहो मूं लाइ कल्याणकारी आहे। संजय चयो जंग जे मैदान में मांदो थियल मन वारो अर्जुन बाण समेत धनुष छॾे पाण पोयां वञी वेही रहियो। ओम तत्सत। अर्जुन विषाद योग नाले पहिरियों अध्याय पूरो थियो।